शेर ते सवार थियो शींहं ते आयो उन जे मुरीद जे घर आडो बीठा फकीर बीठो आ फकीरानी बीठी आ पुट तैयार बीठा सही हुकुम लहू वियो ना सया माण्हू ॾिसण पहिरीं वाइदो पूरो करे शींहं खे मानी खारां उन खां पोइ असां खाईंदासीं शींहं कोन हुआ ही तो हुयो आज़माइश इम्तिहान साईं ॾेखारियो पियो त दस्तगीर चाहे दस्तगीर जो मुरीद छा सुभान अल्लाह ॾेखारण मक़सूद हो शींहं थोड़ी हा अलाए छा हो मुंहिंजा प्यारा दोस्तो फरमायूं वाइदो पूरो कर हाणे फकीर ईअं बि कोन निहारियो त हिननि में के मुखालिफ़ बि आया हूंदा कहिड़ा हूंदा खिलंदा मुर्शिद आयो मुरीदनि खे शींहं जे अॻियां ॾाढो खाराए हलियो न साईं हाज़िर वॾे पुट खे चए हल दस्तगीर सां कुर्बान पुट आयो ईंदे शर्त हड़प थी ॿियो आयो टियों आयो 11 हलिया विया साईं अञा पुछो शींहं आहे ज़रूरत कंद लोॾी सुभान अल्लाह कुरारी दस्तगीर जी मुरीदानी छा ख्याल आहे या बिस्मिल्लाह दम दस्तगीर कुर्बान साईं अञा शींहं के छा छा हवाला फकीर साहब हलिया मैदान में सुभान अल्लाह अर्ज़ की सोना हिकिड़ो अर्ज़ फरमायूं जॾहिं पुट हलिया विया तोखे अर्ज़ यादि न आया घरवारी वई तोखे अर्ज़ यादि न आया अज तुझी जान ते आई आ तोखे अर्ज़ याद है क़िबला साईं बचा जे ला ना है सिक हुई ॾाढी मोहब्बत हुई साईं ईंदो दीदार कंदासीं हुते त दरगाह ते वॾो रश आ वॾा माण्हू न पहुची बि कोन सुभाणे ताईं सोना दिलि घुरियो त घर ईंदा दीदार थींदा हसरतूं पूरियूं थींदियूं कुर्बान वञा अवां जे हुकूमतां एतिरी त महलत ई कान मिली एतिरी वार ई कान मिली पर हाणे त आख़िर वेंदे वेंदे महिरबानी फरमायो पंहिंजे शींहं खे चयो त हुननि खे मथां खां खाधो थी मथे खां ऐं मूंखे पेरनि खां खाए क़िबला जिस ताईं मथो बार हुजे चेहरो बार हुजे अखियूं बार हुजनि तुझे कामिल पीर जो दीदार सुभान अल्लाह एतिरो त मौक़ो ॾियो दीदार कन अखियूं साईं फरमायो शींहं जीअं फ़कीर तो चाहे तीअं खाए जा फ़कीर आॾो लेटी पियो आहे मुंहिंजा प्यारा मथो हेॾे आ पेर शींहं ॾियनि शींहं आस्ता आस्ता गिड़कींदो अचे फ़कीर जूं अखियूं ॿाहिरनि बाबा मुंहिंजा पाक सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमातो है तन मेरा जे चश्मा होवे ते मैं मुर्शिद वेखना रजा लूलू दे मुंडी लख लख चश्मा हिक खोला हिक कजा इतना डिठिया मैनू सबीर नावे और किथे वलो भजवा मुर्शिद दा दीदार है बहू मैनू लख करोड़ा प्यारा मुसलमान भाइरो फकीर जो निगाह बाहर दीदार कंदो रहो मुरकंदो रहो परवाह कान ही साईं फरमायो फकीर
तकलीफ़ कान थी थे छा ईज़ा ना है छा मुझा सोना नन अवां जो चेहरो आ दीदारा सिक मोहब्बत में तकलीफ याद ही काने का अखियां वो लाल वन बेवस लगियां सुभान अल्लाह सही सचल सर मस्त रहमतुल्लाह अलैह अखियां वो लाल वन बेवस लगियां है लगियां सोना तेरे नाल अखियां मोला लावन बेवस लगियां इन अखियां दा मुल्ला महंगा साईं तो ले कामल मासुरतियां रतियां बोला ला बन बेवस लगियां है साईं सजल इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इना रमज़ान विच रखियां मौला ला बन बेवस लगियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे गौसिया उलमाए अहले सुन्नत हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद आलम नईमी साहब प्यारा मुसलमान भाइयों जै वक्त में फकीर ये लफ्ज गालाया सुनो अवां जे मोहब्बत में का तकलीफ याद ना है पान शीं ता लही पिया फरमायूं शीं हेड़ा फकीर जाया थोड़ी कबा हे मोहब्बती फकीर साल जियरा रहन असा सिर्फ इम्तिहान वरतो आ छा ख्याल आ फकीर मुझा वापस कर हिय जो फूंगारो हया 11 पुट ऐं माओ पी बई सभई बाहर आया अल्लाह अल्लाह मुझे सुने बादशाह पीर दे निहारे सभई मुर्कन था अचण वारन के चवन था दिसो असा अग में नारो हयो हो त मुझे पीर जड़ो कहजो पीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो तो मीरा मुर्शिद मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह लग लतीफ जे भर पाजी दे पेर पो औलाद अली शेर कर को मेहर मुरीद ते मीरा मुर्शिद मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी वो बादशाह बगदादी कर का मेहर मुरीद ते प्यारा मुसलमान भाइयों हजरत गौसल आजम दस्तगीर रज़ी अल्लाह तआला अन्हु महबूबन जो बचलान हाने फरमान था करारा मुरीद छा खपई सोना तुझी खिदमत तुझो दीदार क्या मजे हाणे तो सां गड हो जा साईं फरमायो थी वयो कुराड़ी तोखे छा खपे मुझा साईं मुखे अम्मा खातून जन्नत जो दीदार करा सामू कमरो घर आ फरमायो माई साहबा उन कमरे में त हल कमरे में वने त अम्मा खातून जन्नत जा दीदार थी वया सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों हे मुझे महबूब जे बचन जो शान आ त संदन शान चाहूंदो सुभान अल्लाह माई साहबा पंहिंजे घर वारे के चयो ॾाढा वसीम हा है ॻाल्हि याद ॾाढा वसीम हा वसीम जी माना जंहिंजे ॾिसण सां ढोई न थी सुभान अल्लाह घर वारे चयो अञा अॻिते हल चई ॾाढा जसीम बि हा सुभान अल्लाह जसीम भी हा जसीम उनखे चइबो आहे जंहिं जहिड़ो को हसीन हुजे सुभान अल्लाह
जे अगते जे जमील जमील चइबो अरबी में उनखे जंहिंजो खानदान भलो हुजे, जंहिंजो नसब हसब सब सुभान अल्लाह बेमिसाल हुजे, सोनो खानदान वारो जवान हुजे, त मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ऐ दुनिया वारो मुझे नसब में ॾाॾाणे नानाणे सब पाक हिन, सब पाक पुश्तवन पाक रहमन। असां जे सिलसिले में को मुशरिक गुजरियो न, को पलीत गुजरियो ही ना है। आला हजरत फरमायो तेरे खुल्क को हक ने अजीम कहा, तेरी खिल्क को हक ने जमील कहा, कोई तुझसा हुआ है न होगा शहा, कोई तुझसा हुआ है न होगा शहा, मुझे तेरी हुस्न अदा की कसम, मुझे खालिक के हुस्न अदा की कसम। प्यारा मुसलमान भाइरो तमो अर्ज पे कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सजो खानदान पाक आ, जंहिंमें मुशरिक बुत परस्त कोने, आज़र बुत परस्त हुयो, नमरूद जो वज़ीर हुयो। इन जे ला करे मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं जो बाबो नथो थी सघे, चाचो ज़रूर आ, पालियो उन्ना, इन जे करे रब चाचो पी जे मक़ाम ते हूंदो आ। अल्लाह सी फरमायो आदर इब्राहिम जो पिया माना चाचे जे मक़ाम ते आ, अरबी में चाचे खे बि बाबो चवंदा आहिनि। इन जे करे वरन इब्राहिम अलैहिस्सलाम जे बाबे जो नालो हज़रत तारिख़ आहे। जेको मुसलमान हुयो तौहीद ते हुन जो ईमान हुयो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो हो। नमरूद ख्वाब ॾिठो, आधी रात जो शिरक भरे उथी वेही रहियो, आदर के घुराई जो साईं जो चाचो हो, इतां ॻाल्हि हली, चाचो हो घुराए वरतई, निंड मां उथारे आयो आदर, चई आए आदर अहिड़ो मूं ख्वाब ॾिठो आ, ॾाढो मूंखे डप थियो आ, ख़ौफ़ थियो आ, तख़्त मुंहिंजो लुॾे थो। ख़ैर त आहे नमरूद, कहिड़ो ख्वाब, तूं हेॾां तो ख़ुदाई जी दावा करे वेठो आहीं, तोखे कहिड़ो फ़िक्र? की ॻाल्हि सची आ, पर ख्वाब ॾाढो गरो मूं ॾिठो आ। आसमान अव्वल ते अहिड़ो सितारो उभरी आयो आ, जंहिंजी रोशनी सॼे जहान खे कंट्रोल कयो आ, मुंहिंजे तख़्त खे बि वेढ़े छॾियो अथई। ऐं याज़ुर जल्दी कर, वञ जेके जादूगर आहिनि असांजे दरबार जा, जेके नुजूमी आहिनि, हिसाब किताब करण वारा आहिनि, उन्हनि खे उथारे वठी आ। सुबह सुबह जो टाइम आ, आदर उठो, फिलाने के सद कया है, ओ फिलाना नुजूम जा माहिर, ओ फिलाना जादूगर, ओ फिलाना हिसाब किताब करण वारा, अब्जद जा माहिर, सितारुन जा माहिर, हलियो अचो, अवां खे एमरजेंसी में नमरूद घुरायो आ, अवां खे हमेशा हुन तनख़्वाहूं ॾिनियूं आहिनि, खाधा पीता कपिड़ा गंदी अवां जो फ्री आ, अॼु इम्तिहान आ, अचो अचो। नमरूद हिकिड़ो अहिड़ो अजीब ख्वाब ॾिठो आ, उन जी तव्हां खे ताबीर करणी, नुजूमी हिसाब किताब करण वारा ओ नमरूद जे दरबार में आया, ख्वाब ॿुधाऊं त सभिनी खे आंगरियूं ॾंदे अची वियूं। नमरूद चयो ॻाल्हायो छो कोन था? ॻाल्हाईंदासीं पर असांखे थोरो आदर सां मिल वञे, थोरी महिनत ॾे, पोइ असां तोखे ख्वाब ॿुधाईंदासीं, तोखे हिन जो मतिलबु ताबीर ॿुधाईंदासीं। आदर खे इशारो कयो त तूं ॿाहिरि हली आ, आदर खे ॿाहिरि वठी आ, चवण लॻा ओ आदर, ओ नमरूद जा वज़ीर, ॻाल्हि ही आ, जेकॾहिं नमरूद खे ताबीर ॿुधाईंदासीं, न भागो हाणे निंड मां उथियो आ, सिरक खाई उथियो आ, डप मां थरके पियो, मतां असांखे माराए छॾे, तोखां पुछूं था असांजे जान जी ज़मानत ॾे त पोइ सचो ताबीर कयूंसि। थोरो होश में अचे, ॾींहुं थिए, हींअर जोश में लॻो पियो आहे, होश में ई कोन्हे। हाज़िर चयो पहिरीं मूंखे ॿुधायो, ॻाल्हि ही आ आदर, अल्लाह जो हिकु नबी दुनिया जे तख़्ते ते अची रहियो आ, ख़ुदा जो सचो नबी आ, अल्लाह पाक उनखे वॾी ताक़त अता फरमाईंदो, जेको नमरूद सां जंग कंदो, नमरूद खे मारे भॼाईंदो, नमरूदन खे ख़त्म कंदो। हिन सॉरी हिन पटीअ ते, हिन तख़्ते ते रुगो इहो आवाज़ हूंदो, ला इलाहा
इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिक्र खुल खुदा जबानो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह के खुरन था मान अमीरी के खुरन था शान फकीरी के घुरन था शान फकीरी पर मुखे दात खपे तुझे जिक्र दिलोली ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ आदर जान दमादम मस्त कलंदर थियण वारो सुभान अल्लाह वहां तो जी मर्जी आ चो त नमरूद खे ॿुधायूं चओ त पोइ हेॾा होॾा करे छॾियूं था बि चिन्हनि ॻाल्हि चिठी करियो त हू पंहिंजे लाइ बंदोबस्त करे सघे। हाणे ख़बरी में अची मथां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नाज़िल थिए त पोइ बुधाए को मसलो आऊं चवांसि तो वेठो आया निमरूद खे चवण लगा खुदाई जी ना हक दावा करण वारा अल्लाह पाक तो सां मरजी पियो आ तो जी नसी के ढील ॾिनाई तू समझी कोन सघे तोखे सबक सिखाइण जे लाइ रब पंहिंजे पैगंबर खे पैदा करे रहियो आ जेको आखिर ज़मान नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो ॾाॾो आ। इब्राहिम अलैहिस्सलाम दुनिया जे तख़्ते ते अचण वारो आ अचण वारो आ या अची वियो जो अम्मा जे बतन में त अची वियो आहे पंहिंजे जीजल अम्मा जे बतन में अची वियो आहे हू अची वियो आहे आदर छा थींदो आदर चवण लॻो हीअं था कयूं अॼु खां पोइ जल्लाद कासाई पुलिस फौज वग़ैरह जेके असांजे एजेंसियुनि जा माण्हू सभिनी खे पखेड़ था छॾियूं ॻोठनि में शहरनि में जिते पुट ॼमे क़तल कराए छॾियूं धीअ ॼमे छॾे आयो आहे मां जे पेट में ज़रूर दुनिया में ईंदो ख़त्म थी वेंदो किथे न किथे कंहिंजे हथ चढ़ंदो मगर हिननि खे ख़बर कान ही त फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा कौन बुझाए जिसकी हिफाजत खुदा करे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चारे दम दस नारे हैदरी प्यारा मुसलमान भाइरो भिटाई साहब फरमायो त सर में पखी हिकड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रखट सर में घुमे सर हो सुभान अल्लाह आदर सलाह तो सुठी ॾिनी आहे फौज सिपाही सब पखेड़ जी पिया शहरनि में ॻोठनि में काहे जिते पुट पियो ॼमे त नाहक क़तल 70,000 पुट क़तल थी किन लख भी लिखो न ज़ालिम जे नाहक हुकूमत बेकसूर बचड़ा कुछ जी मगर जेके रब रखे उनके केर चखे सुभान अल्लाह बार कुछ दिन पिया सुबह शाम रिपोर्ट पे उठे ॿियो ख़बर उन बार जी खत्म थियो या न आए नजूमी पिया चवन उन ताई अञा तुंहिंजा माण्हू कोन पैदा हाणे करीब आ दुनिया ते अचण वारो आ
मुझा प्यारा दोस्तों पैरों सख्त थी यो कानून में सख्ती अची वई सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी अम्मा थी फरमाए मुखे त आसार बि नमूदार कोन हा त को मुखे अल्लाह पाक बच्चो अता फरमायो आ के महसूस भी कोन थियो थे हिकड़ो दफो बुतन खां बुत खाने खां गुजरस सिर्फ गुजरस त अंदर रुगो ठाकोड़ो थियो बुत हिक बिन ते गिरी सुभान अल्लाह इब्राहिम जो जलाल जो जाऊं हिक बिन ते गिरी पिया मां खौफ ज़दा थी जने उहे डी आया कन में आवाज आयो फिलानी बसरे ऐं कूफे जे विच में हिकड़ो जबल आ उन जबल जी गार में हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जन्म वरतो अमर के हुक्म थियो आ फिलानी गार में हली आ फिलानी गार में आई आ सरतू पुछन थियो सहेलियूं पुछन थियो ओ अदी केडा पई वने चवण लगी त मुखे काठियूं खणन काठियूं करे थी अचां फिलाने जबल वट काठियूं घणियूं आहिनि मां उहे करे अचां थी तोड़ पाणी जे वास्ते जई वक्त में जी चल अम्मा रब जे खलील नबी जी उन गार में पैती आ उते हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम के जन्म ॾिनाई सुभान अल्लाह नमरूद जे तारे खे ॾिठो जॾहिं तारो गार में आयो त जबल जे मथां मुस्तफा अलैहिस्सलाम जे नूर जूं लाइटूं पयूं सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेशानी में मदीने जे साईं जो नूर पे चिमकियो हीअं जो ॿार आया सॼे जबल में चिमकाट थी खणी नेण खुमार मां जानाद कयाऊं नजर त सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया मुझो देखींदे दिल भर पो छको थियो न जोहर मुझे जान बजे त जमाल सी सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम पैदा थिया अम्मा जी जरे चेहरे ते नजर पई हाय हाय जी जल मां कदे हेडे नियारे तो मता सुभान अल्लाह जलाद पहचाना कदे इब्राहिम अलैहिस्सलाम जे नियारे छा थी हारन जेरो बचड़ो त आयो आ चंद जेरो सोनो त आयो आ पर हिन जालिम खां जडे बचे जलाद घुमन पिया पर जे हिन जालिम खां थी बचाया त हिते शींह पिया घुमन बगर पिया घुमन कई जानवर पिया घुमन मुझे बचड़े खे खाई वेंदा अल्लाह अल्लाह बच्चे जो दुख पुछणो आ त अम्मा खां पुछ बाबे खां पुछ दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने बच्चन जो गम पुछणो आ त मुझे सोने हुसैन खां पुछ करबला जे मैदान में साईं सब्र जो जबल बनजी वियो पहाड़ बनजी वियो परादा पी आयो पंहिंजे दिलनि ते हथ रखो अवां बि बचड़े वाल आयो सोने हुसैन साईं सब्र जी हद करे छॾी सब्र कयाऊं पर के अहिड़ा मरहला आया सोने अली अकबर इजाज़त वरती बाबा इजाज़त ॾे त मां करबला जे मैदान में वञो पुट तू रसूलुल्लाह जी तस्वीर अली अकबर तू हिते वे तोखे ॾिसूं था त मदीने जे साईं जूं सिकूं थियूं लहन पुट मां नथो चाहियां करबला जे मैदान में ज़ालिम तोखे तीर हणन पुट मां नथो चाहियां तोखे तलवारूं लगन मां नथो चाहियां त मदीने जे साईं जे तस्वीर जी बेअदबी कर पुट तोखे जात नाहे हजरत इमाम अली अकबर अर्ज तो करे मुझा बाबा दुनिया छा चवदी पोढ़ो बाबो तलवार खणी निकतो आ बाबा अली अकबर अवां घर वेठे घर बैठा बाबे पोड़े के अवां करबला में मोकलियो मुझा सोना मुनाफिक छा चवंदा सोना ये यजीदी खिलंदा मुझे पाक हुसैन फरमायो पुट हलिया रब जी रज़ा ते बई राज़ी आयूं भाकर पाए पान फरमायो मां हुसैन साईं त अज पुण खड़ियल सजण पंहिंजा सारिया गलन तां गोढ़न जूं अज बूंदूं बस में कन संदीस कपरियल अज लोक ॾिठे ही न लहे
फाकर जो पाताऊ हजरत अली अकबर रुनू इमाम हुसैन साहिब जो पुट मूं मना पे कई सागी गाल थी करबला जा तीर ॾिसी घबराइजी वियो नेज़ा भाला ॾिसी रोई ॾिनो थई न बाबा तीरन तलवारन जी मुखे परवाह नाहे हैदर जो पाक खून असांजे रगुन में आ तुझो पाक खून असांजे जिस्म में आ बाबा मां उन अली सो पोटो आया जो जभी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था अरे तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफ्र की बदी है मेरा अली इस्लाम का बाज है नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे गौसिया प्यारा मुसलमान भाइयों बाबे हुसैन साईं पुछो पुट रूहण जो सबब चाहे ओ मुझा बाबा जॾहिं मदीने खां निकितासीं अधी सुगरा बीमार हुई बुखार हुयो अवां मोकिलाए ॿाहिरि निकिता मूंखे सॾु कयईं अदा अली अकबर वञो पिया पर बाबे खे जल्दी मोटाए जो सकीना जल्दी मोटाए जो अली असगर खे जल्दी मोटाए जो बाबा हिते त मंज़र ई ॿियो आ हिते त अजीब नज़ारो आ जेको वञे पियो वापस नथो मोटे ॾिसो चाचो अब्बास अलमदार कहिड़े हाल में आ ओन मोहम्मद ओन कहिड़े हाल में अदा अली असगर कहिड़े हाल में आ अमा अदा कासिम कहिड़े हाल में आ बाबा जी सुगरा याद कंदी हूंदी अखियुनि मां ॻोढ़ा वाईंदी हूंदी पुछाऊं कंदी हूंदी त मुदू मोटी दुनिया में अचनि पर अबाण अञा कोन आया अबाण अञा कोन आया साॻिया मोहरम सगोरा आया पर अबाण अञा कोन आया अबाना अञा कोन आया यकी मारुन कई मोकिलानी छॾे वतन करे विया बेगानी क्यों छॾे वतन करे विया बेगानी ओ आंदो पैगाम भेनर पखियुनि पर अबाना अञा कोन आया अबाना अञा कोन आया नकी आयो नियापो सने हो कया सूरन संदो हाल के हो कया सूरन संदो हाल के हो साॻिया सिज पिया उभरन लहल पर अबाना अञा कोन आया अबाना अञा कोन आया प्यारा मुसलमान भाइरों हजरत इमाम अली अकबर बिल आखिर जात वठी करबला जे मैदान में आयो मां तव्हांखे मिसाल पियो ॾियां बाबे खां पुछो त पुट जी जुदाई छा आहे अम्मा का पुछो त पुटन जा धीअरुनि जा सदमा छा हूंदा हजरत इमाम अली अकबर खे तीर लगा साईं बहादुरी जो मुजाहिरो करे कई यजीदी जहन्नम में पहुंचाया आखिर गरजी सभिनी मुझे सुने हुसैन जे लाल ते तीरन जी बारिश कई परे परे खां नेज़ा आया भाला आया पर हिकिड़े ज़ाल में अहिड़ो तीर निशानू कयो जो साईं के सीने में लॻो पुछी मुबारक खां आर पार थी वियो गोले ता इमाम अली अकबर हेठ आयो सॾ कई बाबा हुसैन नाने जी तस्वीर खे संभाल अली अकबर खे संभाल अल्लाह अल्लाह मुझे सुने हुसैन खेमे जे अॻियां वेठा फरमायूं हाय किस्मत अॼु त अली अकबर भी साथ छॾे वियो अॼु अली अकबर भी छॾे वियो जबा अब्बास अलमदार छॾे वियो सभई छॾे विया मुझो बचड़ो 18 सालन जो अली अकबर भी छॾे वियो हवाउनि जे झोलनि में आवाज़ हो कॾहिं मुझो सोनू हुसैन हेॾा वञे कॾहिं हेॾा वञे
आसमान ने निहारे अर्ज की मुझा मौला तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है। मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है। मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है। आखिर पंजे जवान पचले जे मथों अची बीठा। इमाम अली अकबर जो मथो मुबारक जमीन ते आ। सोने हुसैन मथो खणी पंहिंजे हंज में रखी फरमायूं सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए। सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए। मां हसरता हुसैन को बेआस कर गए। अली अकबर अजा हाल ओरना अञा राज बयान करणा अञा कुछ ॻाल्हियूं करियूं। पुट अकेलो छॾे वई अञा नसीहतूं करियूं हुयूं। पुट हिक ॿिए में वेहणो हो ॻाल्हाइणो हुयो। हिन काफ़िले जे बारे में सोचणो हो। लाला मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो जे अचनि नथा तो पोइ मां छा कयां। प्यारा मुसलमान भाइरो औलाद जो सदमो मां पीउ खां पुछी ॾिसो। औलादनि जा फट ज़ख्म मां पीउ खां पुछी ॾिसो। सोनो हुसैन जबल हो सब्र जो पर के अहिड़ा वाक़िया आया जिन साईं खे लोॾे छॾियो। औलाद जे सदमनि लोॾायो। मुंहिंजा प्यारा दोस्तो इब्राहिम अलैहिस्सलाम जी अम्मा कॾहिं बचे ॾिठी निहारे कॾहिं दुश्मन ॾे निहारे। हाणे छा थींदो मुंहिंजा प्यारा दोस्तो। हिकिड़ी वार तयार कई पत्थर रखनि पंहिंजे मासूम शहज़ादे चंड खां ज़ोर सोने जंहिंजे पेशानी में अरबी जाम जो नूर नमूदार हो उन्हनि पत्थर में सुम्हारे। हिन पासे पत्थर ॾेई को जानवर ॾिसे न का शइ अंदर न वञे। जल्दी जल्दी मोटी त मतां शक न पए। मतां सरजूं सहेलियूं पुछनि देर छाजी लॻी। ॿ टे काठियूं खणी कुल्हे ते रखी घर आए। रात जो आई पर तबियत में मज़ो न आहे। अॼूं पुछनि मासियूं पुछनि छा थियो अदी। अॼु अखियुनि जा ॻोढ़ा नथा सुकनि। अॼु मानी नथी खाए। अॼु पाणी नथी पीए। अॼु तबियत में मज़ो न आहे। पाण निहारे फरमायो आयल बारो चो ओ सजण मूंखे यादि पयो। है जी जल को यारो सजण मूंखे यादि पयो। ओ पुनल मूंखे यादि पयो। खणदुस पेर पुनल जो हलामियो। ओ लकन मंझलियो ओ लकन मंझलियो आयल बारो चो सजण मूंखे यादि पयो। है जी जल को यारो सजण मूंखे यादि पयो। निंड कीअं बचड़े जो ख्याल थोरो सुम्हे वरी शिरक खाए उठी वेही रहे। मुझे बचड़े वटि शींहुं आयो हूंदो फिलानो जानवर आयो हूंदो। कॾहिं थी सुबुह थिए त वरी काठियुनि जे बहाने बचड़े खे ॾिसी अचां। सुबुह थी जी चलम चयो त मां काठियूं करे अचां। डिॼंदी ख़ौफ़ में पेर खणंदी अचे अलाए छा हाल थियो हूंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो वेझड़ो अचे बब्बर शींहुं जबल जे इर्दो गिर्द पहिरो पियो डिॼी वई। इन शींहुं कमु पूरो करे छॾियो हूंदो। पर जॾहिं बीबी साहिबा पइती आ शींहुं पुछ लुटकाए कदमनि में वेही रहियो। सुभान अल्लाह। अंदर वई तकड़ी तकड़ी ॾिसे त सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे वात मुबारक में आंगूठो आ। उन आंगूठे खे चूसे रहिया। सुभान अल्लाह। मुंहिंजा नूरे नज़र कुर्बान वञा अंगूठो ॿाहिरि कर त मां तोखे पंहिंजी पाक ठन प्यारियां। हीअं जो आंगूठो कढियऊं त आंगूठे मञा माखी पई वहे। सुभान अल्लाह। माखी पई निकिरे। वरी इब्राहिम अलैहिस्सलाम हीअ आंगन मुबारक वधी त हुन मां खीर पियो वहे।
हाने बार जमदान अंगूठा चूसीदा अग में इहो रवाज रस्म कोन हो अग में बार कई भी अंगूठो न दातो इब्राहिम अलैहिस्सलाम खां बाद बारन में भी इहो रस्म रवाज सुभान अल्लाह खतनो अग में कौन हो इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आ मुझा प्यारा दोस्तों औरतू कनन में अग में हे पंजो वालियूं ज़ेवर कोन वजंदी हुयूं हजरत बीबी सारा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ौजाए मोहतरमा अग में हे कन छिदाया अग में मुझा प्यारा इन्हन कनन में पान ज़ेवर पातो उन्हन खां बाद अम्मा जो तरीक़ो सभिनी औरतुनि में राइज थियो हाणे हलंदो पियो अचे अॻ में इहा रस्म ऐं रवाज कोन हुआ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं जेका क़ुर्बानी थींदी अरबा वारे ॾींहुं ख़मीस वारे ॾींहुं इहा बि हज़रत इब्राहिम जी सुन्नत अॻ में कान्हे सुभान अल्लाह अॻ में कान हुई बहरहाल जीजल अम्मा जो आई पाण सीने सां लॻाए सीना सां लॻाए जो पाक खीर मुबारक प्यारियों ओ मुझा प्यारा दोस्तो वरी अल्लाह जे हवाले कदे हेडे निहारे कदे शीं दे निहारे कदे फौज जो तस्वर अची वने बादशाह नमरूद जो पर आवाज आयो इब्राहिम जी अम्मा फिक्री न करी त जबला असा टहकंदड़ बाहे में तुझे बचड़े जी हिफाज़त 7 डी आरा दे हुंदो पर इब्राहिम जे वार खे भी बाहे काने साड़ी असा वेठा फल्लाहु खैरुन हाफिजा व हुवा अरहमुर राहिमीन अल्लाहु हफीजुल लतीफुल कदीमुल अज़लियुल हय्युल कय्यूमुल ला यनाम तो फिक्री न कर मां रब नमरूद के ताकत ही कहने का नमरूद जे जादूगर के ताकत ही कहने का जो इब्राहिम जे वार के भी नुकसान दई सगन जेडो तुझो ना हम जब ओडी मंगा रे थबे रे थोड़ी छपर तो छा हम कुजाड़ो कहां मिलई मालूम तो नारे तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए गौसिया उलमाए अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइरो इंशाअल्लाह अज़ीज जिते असां हाणे वाक़ियो छॾियो आहे इतां खां अॻिते 20 ज़ुल्हज हे बुहार में प्रोग्राम आहे उते मुंहिंजो ख़िताब आहे उनमें मौज़ूई सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॾिनो वियो आहे सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम उन सां गॾु ॿियो बि ज़िक्र थींदो अल्लाह वारे जो उर्स बि आहे तव्हांखे उनजी दावत आहे हितां खां अॻिते इंशाअल्लाह उते बयानु थींदो अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजी हाज़िरी अवांजी हाज़िरी क़बूल फरमाए ही हज जा ॾियार आहिनि बल्कि अॼु हज जी रात आहे सुभाणे हज थींदो दुआ कयो रब असांखे बि सफ़र नसीब फरमाए अल्लाह से असां तव्हांखे बि हज जी सूरत में या उम्रे जी सूरत में इहो सफ़र नसीब फरमाए खुदा पाक छाल असा के घुराए मदीनो मक्को पाक ॾेखारे ऐं अल्लाह से असा के 5 वक्त नमाज पढ़ण जी तौफीक अता फरमाए मस्जिदूं आबाद कयो मदरसन सां तावन कयो पंहिंजे बच्चन खे दीनी तालीम ॾियारियो कुरान पढ़ायो मुंहिंजा प्यारा मुंहिंजे हबीब फरमायो मुंहिंजी उम्मत जा भला माण्हू उहे आहिनि खैरुकुम मन तअल्लमल कुरान वअल्लमहू उहे माण्हू भला जेके कुरान पढ़नि था कुरान पढ़ाइनि था ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मस्जिदूं आबाद कयो पंहिंजे बुज़ुर्गनि जो अदब एहतराम कयो अल्लाह वारनि सां अक़ीदो बढ़ायो अल्लाह वारनि सां अक़ीदत रखो ख़ुदा वारनि सां निस्बतूं क़ाइमु कयो अल्लाह कंदो तव्हांजे ईमान खे लहर न को लोॾो तव्हांजे अक़ीदे खे लहर न को लोॾो दस्तगीर जे सदके ख़ुदा ॿिन्ही जहाननि में असांजा बेड़ा पार फरमाईंदो ख़ुदा पाक दस्तगीर जे बचड़नि जे हिन बस्ती खे आबाद ऐं शाद रखे हिन सरज़मीन खे आबाद रखे साईं जे बचड़नि जे सदके अल्लाह ताला जी ज़ात शाल पसगिरदाई के जिता जिता तव्हां आया हो खुदा अवां खे अवां जे गोठन खे आबाद शाद रखे अल्लाह तबारक व तआला तव्हां जे रिज़्क रोज़ी में वाद फरमाए अवां खे शिफाऊं अता फरमाए अल्लाह साईं सैयद सादात ज़ात जे दावत जे सदके उन्हनि जे तॾे ते कणा खादान उन्हनि करण जे सदके चल ॿिन्ही जहाननि में लजपाल रब लज रखे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रब शाल असां खे हज कराए हज वॾी सादत आहे उमरो वॾी सादत आहे बैतुल्लाह शरीफ
क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जे दरबार में हाज़िर थींदो अल्लाह जा मलाइक वठण ईंदा पोइ काबो अर्ज़ कंदो मौला मूंखे अचण में कोई एतिराज़ कोन्हे मां अचां थो पर पंहिंजे मलाइकनि खे चयो त मूंखे अॻ में मदीनो घुमाए मां मदीनो ॾिसां महबूब जे दरबार जी हाज़िरी ॾियां पोइ अवां ॾे अचां थो जॾहिं मदीनो ॾिसंदो मदीने जे साईं जी हाज़िरी ॾींदो पोइ अल्लाह जा महबूब फरमाईंदा काबा क़यामत क़ाइम थी रही आहे मुंहिंजे उम्मत जे लाइ छा सोचियो आहे उन्हनि तोखे तवाफ़ सां सिंगारियो गिलाफ ॾेई तोखे सिंगारियो हिन साल बि जेको काबे खे गिलाफ पियो ॾिनो वञे सो 50 करोड़ पाकिस्तानी क़ीमत जो शानदार गिलाफा काबतुल्लाह शरीफ ते चाढ़ियो वेंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मदीने जा साईं फरमाईंदा हेॾी तोखे इज़त मुंहिंजी उम्मत ॾिनी ख़ुदा जे सजदनि सां तोखे सिंगारियो क़यामत जे ॾींहुं छा किरदारु अदा कंदे अर्ज़ कंदो मुंहिंजा महबूब उहे हाजी सगोरा उहे साईं अलहाज साईं हबीबुल्लाह शाह वारा जेके असां वटि आया उन्हनि जी त बख़्शिश कराइण लाज़िम आहे सिफारिश लाज़िम आहे पर उथल ऐं भर पासे जा उहे मुस्लमान जेके अची चुका निकिरी चुका सफ़र करे चुका वाट ते गुज़ारे विया उन्हनि खे बख़्शराइण मुंहिंजो कमु आहे ऐ मुंहिंजा साईं पोइ उहे माण्हू जेके ग़रीब हा जिन वटि ॾोकड़ कोन हा पैसा कोन हा पर जॾहिं हाजिन खे ॾिसंदा हा उमिरि वारनि खे ॾिसंदा हा रोई भरींदा हा चवंदा हा मुंहिंजा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई यार जो सीने में मुझो मौत थे मदीने में मुझो मौत थे मदीने में नबवी हरम दर में मुझो पढ़न जनाजो पोए जन्नतुल बकिया में मदफून कन जनाजो झिड़ी पियो चाहे जो को अमल नाहे कमजोर मुँह कमीने में कमजोर मुँह कमीने में मुझा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई यार जो सीने में जो मौत थे मदीने में मुझा महबूब ये सिकायल भली न अची सघिया पर इन सिक मोहब्बत जे सदके इन्हनि खे बि बख़्शराइण मां काबतुल्लाह शरीफ जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नसीब फरमाए खुदा पाक अवां असां सभिनी खे ईंदड़ ईद नसीब फरमाए ईंदड़ ईद जूं ख़ुशियूं नसीब फरमाए अल्लाह से असां तव्हांखे मके मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए ही हिकिड़ो ऐलान ॿुधंदा अल्लाह जे प्यारे बाने हज़रत क़िबला साईं हज़रत साईं सोना साईं रहमतुल्लाह अलैह जिन जो सालियानो उर्स मुबारक हर साल थींदो आहे तक़रीबन अख़बारुनि में पर टेलीविज़न ते पटियूं हलंदियूं आहिनि एफएम ते भी जेको आहे सो ऐलान हलंदा आहिनि तव्हांखे बि इतला थो कजे त इन मुबारक मौक़े ते इहो प्रोग्राम तक़रीबन 2-3 नवंबर इंशाअल्लाह मशहूर जगह कंडियारे शरीफ में मुनक़िद थी रहियो आहे मज़ीद साईं जा फ़क़ीर अवां जे इलाइक़नि में मौजूद आहिनि उन्हनि सां तव्हां राबितो कंदा को बस या ॿियो को सवारी जो थींदो नमूनो उन्हनि जे तावन सां तव्हांखे सभु ख़बर पवंदी रब मुंहिंजी हाज़िरी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए दस्तगीर जी हिन पाक गादी जे सदके ख़ुदा बेड़ा पार फरमाए या नबी